मुल्क में पेट्रोल ऐं डीज़ल जी वधंदड़ अघनि सबबि पैदा थियल गाठी टोड़ महांगाई दड़ो शहर खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। ग़रीब ऐं ॾिहाड़ी ते मज़दूरी कंदड़ माण्हू हिन भेरे पंहिंजनि बचनि सां ईद जूं ख़ुशियूं न मल्हाए सघंदा। ईद वेझो अचण बावजूदि दड़े शहर जूं बाज़ारूं रेशम गली ऐं शाही बाज़ार में ईद जी ख़रीदारी में तेज़ी न अचण करे बाज़ारूं वीरानी जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। दुकानदार तोड़े आम माण्हू सख़्त परेशान आहिनि। इन सिलसिले में पेश आहे दड़े मां पाक डिजिटल न्यूज़ रिपोर्टर इमदाद बेमो जी ख़ुसूसी रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु दड़ो शहर जी मसरूफ़ ऐं कारोबारी मरकज़ रेशम बाज़ार में बीठा आहियूं, जिते ईद के बाक़ी कुछ ॾींहं अची बाक़ी बता आहिनि। जॾहिं त अॼोके ॾींहं ते असां ॾिठो त हीअ सॼी बाज़ार ख़रीदारनि खां मुकमल तौर ते ख़ाली आहे। अचो त हिते जे वापारियुनि, दुकानदारनि ऐं ईंदड़ वींदड़ माण्हुनि खां पुछूं त उनजो छा चवणु आहे। मार्केट में हिन साल तमामु घटि रश आहे ऐं छाजे करे मेन वजह महांगाई आहे। पहिरीं साल अॻिले साल जे पां हलूं था त जेकी चीज़ हींअर 700 रुपया गुज़िरियल साल 500 रुपया हुई, तक़रीबन काफ़ी रेट वधिया आहिनि। अने मेन वजह जेको आहे सो पेट्रोल में वधियो आहे, इन करे वधियो आहे। ऐं वधि खां वधि हुकूमत खां इहा गुज़ारिश आहे त पेट्रोल रेट घटाया वञनि, कुझु आवाम खे रिलीफ ॾिनी वञे ऐं एतिरो कयो वञे जे ग़रीब वीचारा उहे बि ईद करे सघनि। कारोबारी पहिरीं त तक़रीबन शुरूआत 20-22 ॾींहं मार्च ताईं बि, पर अॼु बेनज़ीरी किस्त हली आहे, उनखां पोइ कुझु बाज़ार में रौनक ॾिसण में अचे पई ऐं असांजी इहा दुआ आहे त ग़रीब वीचारा अहिड़ो करे सघनि, ग़रीब ईद करे सघनि। सही महांगाई गुज़िरियल साल खां हींअर आउं सम्झां थो चवणी जेको सो महांगी थी रही आहे। हींअर माण्हू अटो बि नथा वठी सघनि ऐं हींअर ताज़ो जेको सो ईरान जी जंगीअ करे तेल महांगो थियो आहे, उन करे शॉपिंग माण्हू कपिड़ा वठण जो त सोचे बि नथो सघे, छो त माण्हुनि जे घर में अटो ई कोन्हे। एतिरी महांगाई थी वई आहे जंहिंजी का हद ई कोन थिए। गवर्नमेंट खे हिन ते सोचणु घुरिजे ऐं हिन खे जो कंट्रोल करणु खपे। ग़रीब माण्हू जेको सो अटो नथो वठी सघे, जो ईद छा कंदो? कपिड़नि वठण जो त उहो सोचे बि नथो सघे। जंहिं घर में अटो ई कोन्हे, खंडु कोन था वठी सघनि, चांहि कोन था पी सघनि, फ्रूट वठणु महांगो थी वियो, उहे माण्हू छा ईद कंदा? हींअर बिल्कुलु कफ़ालत में जेको ईद गुज़रंदी। पेट्रोल चढ़ियो आहे, असांजी चैंपलूं बि 100 रुपया जोड़ी ते चढ़ी आहे। असीं जेको सो हींअर तमामु घणा परेशान आहियूं। छा 2-2 लख 3-3 लख हिकिड़े वापारी खां खणी आया आहियूं ऐं वापारु आहे कोन। वापारु इन करे कोन्हे जे महांगाई रूज ते आहे। रूज ते हाणे माण्हू छा चैंपलूं वठणी आहे, पेट गुज़र कनि, वेचारा फ्रूट वठी सघनि। हाणे 500 मज़दूरी में छा थींदो? पेट्रोल एतिरो हुकूमत महांगो कयो आहे जे माना जुतनि जा के लाइक़ आहिनि। बाक़ी पेट्रोल जेसिताईं न थींदो तेसिताईं असांजा बि चंपलूं असीं लाहींदासीं त कोन। 500 वारी असीं हींअर 600 रुपये में पिया ॾियूं, छो जे असांजा किराया इलाही महांगा करे छॾियो। ट्रकनि वारनि बि जेको 400 वारो बोरो हींअर जेको 600 रुपया बोरो कयो आहे। हाँ छा सी करूँ, केॾां वञूं? हुकूमत खे अपील था कयूं, महिरबानी करे जेको तेल सस्तो कनि। सही में असांजी ईद वग़ैरह हींअर कोन पई थिए, छाजे करे त वॾी महांगाई आहे ऐं पेट्रोल चढ़ण खां पोइ वधीक महांगाई थी वई आहे। ऐं बि चणा विकिणंदो आहियां, 300-400 रुपया कमाईंदो आहियां ऐं मुंहिंजा 8 बचा खाइण वारा आहिनि। ग़रीब माण्हू आहियां, 2-2 साल थिया आहिनि मूं कपिड़ा कोन वरिता आहिनि। हाणे असां ग़रीब मिसकिन माण्हू ऐं राति जी फ्रूट पिया खाईंदा, असां ग़रीब कॾहिं फ्रूट कोन खाधो आहे। इहो महिरबानी करे को सस्ताई करियो जेको ग़रीब परेशानियुनि खां दूर थियनि। ऐं ॿी ॻाल्हि त हींअर बेनज़ीर जो पैसो त मिलियो आहे, बिल्कुलु अॼु हले पियो असांजे शहर में अरबा वज़ीर पेट्रोल पपोट, पर मसइलो इहो आहे जेको खणी हितां मटे थो बाज़ार खां त बाबा हीउ कपिड़ो वठो, इहो वठो, चवंदा बाबा असां कर्ज़ में अॻे हलिया पिया आहियूं, कपिड़ो वठी छा कंदासीं? असां पाण ग़रीब मिसकिन माण्हू अॻ में वठी खाधो आहे दुकानदारनि खां, उन्हनि खां लेती कंदासीं। भई कपिड़ा असां कोन वठी सघंदासीं, चेपल कोन वठी सघंदा। असां वॾी महांगाई आहे, महिरबानी करे सस्ताई कुझु करे वञे जेको ग़रीब वठी ख़ुशि थियनि, पंहिंजे बचनि खे ईद कराइनि। पर हिन वक़्तु जेको आहे पोइ हिकिड़ा ग़रीब अहिड़ा आहिनि, उन्हनि खे फितरो मिलंदो आहे, उन मां खाईंदा पींदा आहिनि, ईद कढंदा आहिनि, बचनि खे ख़र्चूं ॾींदा आहिनि। त हीअ दुनिया को अमीर आहे को फ़क़ीर आहे, पर रहियो मसइलो त ग़रीब सभु को अमीर कोन्हे, सभु वीचारा मारूड़ा ग़रीब आहिनि। ऐं हींअर जेको अमीर माण्हू आहे उहो ख़ुशि था पिया आहिनि, असां ग़रीब आहियूं, बदनसीब आहियूं जेको चणा पिया विकिणूं। ख़रीदारी में सर अञा त कोन आई आहे गर्मी, बाक़ी इहो आहे बेनज़ीर जा पैसा अॼु खां स्टार्ट थिया आहिनि ऐं इहा ई उमेद में असां सामान आंदो आहे त बेनज़ीर पैसनि ते असांजो गुज़र सफ़र थींदो। बाक़ी महांगाई जे हिसाब सां असांखे लॻे थो त ग़रीब माण्हू अटो वठे या पंहिंजो बोड़ ॿारी वठे या चंपलूं वठे। असां बसि अलाए आसिरे हिन बेनज़ीर जे पैसनि जे आसिरे वेठा आहियूं, जीअं त असांजो गुज़र थिए, असांजे बचनि जी रोज़ी थिए। बाक़ी महांगाई जे हिसाब सां थी आहे, उन हिसाब सां लॻे थो त ग़रीब आवाम जो कुझु कोन थींदो।
ऐं असां चऊं था त जीअं पेट्रोल में इज़ाफ़ी 55 रुपया लीटर चाढ़ियो वियो आहे उनखे सस्तो कयो वञे जीअं त हर शयूं पेट्रोल जे हिसाब सां महांगियूं थियूं थियनि ऐं पेट्रोल जीअं लहंदो तीअं हर चीज़ लही वेंदी। असांजो इहो मुतालबो आहे सिंध सरकार सां त पेट्रोल जल्द खां जल्द रक़म घटि कई वञे। का कोन्हे रेट चपलुनि जा 100 खां 150 रुपया जोड़ी चढ़ी वई आहे ऐं ग़रीब माण्हू हाणे छा वठे ऐं पैसा बि तक़रीबन के अॼु मिलिया आहिनि सभु हलनि पिया कोन पिया ख़बर का कोन्हे उहे 2,000 2,500 3,000 रुपया कठिन में ड्राइवरनि वारा हाणे ग़रीब माण्हू छा करे उन पैसा घटाए या सामान वठे ईदे सामान वठे या चपलू वठे छा करे। महांगाई तमामु घणी वधी आहे 150 रुपया फी जोड़ी वधी आहे पेट्रोल त माशाल्लाह 60 खां 55 रुपया लीटर वधी वियो आहे। अलहमदुलिल्लाह इहा असांजी पंहिंजे पाकिस्तान जी हुकूमत आहे अल्लाह पाक उनखे आबाद करे। सरकार त पंहिंजो ख़ुदि हथ सां कारोमो करे पई अगरि जेकॾहिं सरकार चाहे सरकार वटि छा कोन्हे तेल पंहिंजो गैस पंहिंजो हर चीज़ पंहिंजी पोइ पाण खे टपड़ महांगा मिलंदा छाजे करे वजह छो त पाण खाइनि पिया जेकॾहिं उनजा पंहिंजा किसा बरबा उनखां जेको आवाम जे नसीब में साल खां हींअर अधो अधु महांगाई मथे थी आहे। जेकॾहिं तूं इतफ़ाक़ करीं त असां हींअर 30 रोज़ा रखिया आहिनि बटाटा सुका राति जो तरियो उन ते रोज़ो खणायूं फुके पाईंदे रोज़ो खोलींदा आहियूं। असां पंहिंजे बच्चनि जो फितरो पंहिंजे रोज़े जो फितरो असां कोन आहे इतबार जे ईमानदारी ॻाल्हि रोज़े में बीठो आहियूं इहा ॻाल्हि आहे। असां पंहिंजा कपिड़ा बच्चनि जा कोन नथा न बच्चनि जा कोन थींदी सर छा थींदी अॼु 13,500 रुपया मिलिया आहिनि बच्चनि खे अॼु 13,500 बेनज़ीर जो पैसा मिलिया आहिनि न 13,500 रुपये मां असां छा कंदासीं। 4 पुट की न्याणी 5 ऐं मुंहिंजे घर 6-7 मासी कपिड़ा वठूं जुतियूं वठूं फितरो ॾियूं छा करियूं। शाम जो रोज़ो अज़ान मिलंदी आहे असीं फुके पाईंदे रोज़ो खोलींदा आहियूं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे। सरकार खे असीं इहा मिंट चवंदासीं त थोरो सस्ताई कनि थोरो तेल जी क़ीमत कमी ताईं कनि त साॻी माहौल थी वेंदो। गरीब में 5 रुपया कमाई 5 खाऊं महांगाई आहे महंगाई आहे बहुत महंगाई जाम आहे महंगाई पुॼो या ईदे पुॼो पंहिंजे बच्चनि सां हींअर ईद कंदा पंहिंजे बच्चा कहिड़ा ईद कंदासीं भई रुखी जी टुकड़ो खाईंदासीं जो गुज़रंदी ईअं ई गुज़रंदी कमायूं 100 रुपया सामान 1000 रुपया किथां ईंदासीं। सरकार खे छा करणु घुरिजे सरकार छा करियो ग़रीब माण्हू पुॼे 2 मोकिले न ठहियो पियो। नाज़रीन तव्हां हितां जे मुख़्तलिफ़ वापारीन शहरीन ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन जो चवणु आहे त ईद बिल्कुलु वेझी आहे उनजे बावजूद बि माण्हुनि वटि एतिरो पैसो न आहे जो खाई सघनि या उहो ईद करे सघनि ऐं पेट्रोल जे ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ महांगाई सबबि रेट वधण सबबि माण्हू हुन भेरे सही नमूने सां ईद कोन करे सघंदा। वापारीनि ऐं आम माण्हू जो चवणु आहे त महांगाई जे बदतरीन तूफ़ान सबबि माण्हू तमामु घणो सख़्तु परेशान आहिनि उन लाइ सरकार खे खपे त महांगाई खे कंट्रोल करण लाइ जोगा उपाउ वठनि। कैमरामैन मुमताज़ मोलाई सोढे सां गॾु इमदाद मेमण पाक डिजिटल न्यूज़ दड़ो।